बाकी माण्हू दिए थोड़ा ॿुधाइजो नंढड़ी सां जेका ज़्यादती थी आहे किथे इहो वाक़ियो पेश आयो आहे कहिड़ी जॻह जवाबदार गिरफ़्तार थिया आहिनि उहे जवाबदार गिरफ़्तार करे आया आहियूं वधीक जांच कयूं था त केतिरा मुलविस आहिनि छा आहे मसइलो हींअर हिन जो इलाज ज़रूरी आहे पहिरीं हिन जो इलाज हींअर अस्पताल में घणो टाइम थियो आहे डॉक्टराणी कान्हे कलाक खां वधीक थी वियो आहे न का डॉक्टर कोन्हे बाबू बस चेकअप कोन्हे थियो त चेकअप हिकिड़ी अलॻि ॻाल्हि हूंदी आहे इलाज हिकिड़ी अलॻि ॻाल्हि हूंदी आहे अंदरि कंडीशन कहिड़ी आहे उहा अलॻि ॻाल्हि हूंदी आहे इलाज अलॻि ॻाल्हि हूंदी आहे बाबा पर मूंखे नथो लॻे न मर्ज़ी जी ॻाल्हि न आहे इलाज में इंजेक्शन पहिरां ॾिसो सही हुनजी कंडीशन छा उहा हिकिड़ी अलॻि ॻाल्हि हूंदी आहे बाबा उहो एंटीबायोटिक ऐं रत बि हाणे इंजेक्शन ॾियणी पवंदो फ्लूइड ॾियणो पवंदो आहे उहो त असांजो कमु आहे न हा दादू में इंतहाई अफ़सोसनाक वाक़ियो पेश आए 3 सालन जी मासूम ॿारड़ी सां जिनसी ज़्यादती जो निशानो बनायो आहे ही जेका मासूम ॿारड़ी तव्हां ॾिसी सघो था जंहिंजी उमिरि 2.5 खां 3 साल आहे इंसान वहशी जेके दरिंदा आहिनि उन्हनि इंसानियत जी सभु हदूं पार करे छॾियूं आहिनि मासूम निंगरी खे जिनसी ज़्यादती जो निशानो बनायो आहे कलाक थी वियो आहे मासूम ॿारड़ी खे सिविल अस्पताल दादू में आंदो वियो आहे पर हिते डॉक्टराणी अञा ताईं मौजूदु न आहे ऐं जेका ॿारड़ी जेका हालत आहे उहा तव्हां ॾिसी सघो था इंतिहाई तशवीशनाक हालत में आहे पर हिते दादू अस्पताल जी बेहसी इहा आहे जो अञा ताईं डॉक्टराणी हिते मौजूदु न आहे जेको ॿारड़ी जो इलाज करे सघे हर जगह कुछ भी करना मतलब कम जल्दी बाबा ड्यूटी ना एमएलसी डॉक्टर डॉक्टर वो समझाइए मेहरबानी मुंहिंजी ड्यूटी न आहे तूं करे सघे मां 5 ते अचां तूं करे सघे इंफॉर्मेशन आहे त डॉक्टर खे घुरायो डॉक्टर जे कराई आहे इंचार्ज में एमएलसी जी उहा ईंदी मां पंहिंजी ओटी मां ईअं डिलीवरी करायां बस फिकर कराया मेहरबानी असां पंहिंजा सुबुह खां जेके